हिन कोर्स जे पहिरियों जेको असांजो सबक़ु आहे या पहिरीं जेका असांजी वीडियो आहे उहा इहा आहे। अॼु असीं जेको उहो डिस्कस कंदासीं त इस्लाम आहे छा, इस्लाम छा खे चइबो आहे। ऐं मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, इस्लाम जी जेकॾहिं लफ़्ज़ ते ग़ौर कजे, यानी इस्लाम जे जेकॾहिं अखर खे ऐं लफ़्ज़ खे ॾिसजे उहो छा मां ठहियो आहे, उहो 4 खां 5 अखरनि मां ठहियो आहे, जंहिंजी माना आहे इस्लाम, माना सलामती, सलामती वारो मज़हब, अमन वारो मज़हब, प्यार मोहबत ॾींदड़ मज़हब, यानी अहिड़ो मज़हब जंहिंखां कंहिं ॿिए माण्हू खे या कंहिं ॿिए शइ खे उन मां ख़तरो न हुजे। सो इहो अमन वारो मज़हब आहे। इन जे करे हिन जे अंदरि तशदुद, इंतिहा पसंदी, बुनियाद परस्ती, दहशतगर्दी या ॿी का बि शइ अहिड़ी, इन शइ जो को तसवुर बि कोन थो थी सघे इन जे अंदरि। सो जेकॾहिं इन खे केरु इस्तेमालु करे थो त इहो ग़लति थो करे, या जेकॾहिं केरु इस्लाम खे इस्तेमालु करे करे इहे शयूं करे थो त उहो बि ग़लति आहे। यानी ॿिन्ही सूरतुनि जे अंदरि इस्लाम जो इन सां को बि ताल्लुक़ु कोन्हे। सो इहा आहे इस्लाम जी हिकिड़ी बुनियादी माना जेका असां सभिनी खे सम्झणु घुरिजे। ऐं इस्लाम असल में इन शइ खे चइबो आहे त असां ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह चऊं था, या अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहू व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु चई करे जॾहिं इस्लाम में दाख़िलु थियूं था त इन जो मतिलबु इहो आहे त असां हाणे सभु शयूं छॾे ॾिनियूं आहिनि ऐं सिर्फ़ु उन्हनि शयुनि ते अमल कंदासीं जेका शइ असांखे इस्लाम चए थो। पोइ ज़िंदगी जे अंदरि जेकॾहिं किथे का मुश्किल आहे, जेकॾहिं का शइ किथे असीं कोन था सम्झूं त उहा आलिम सगूरनि खां या ॼाणू माण्हुनि खां उहा शइ पुछणु घुरिजे ऐं पुछी करे पोइ पंहिंजो पाण खे दीन इस्लाम जे मुताबिक़ हलाइणु घुरिजे। इहा आहे इस्लाम जी माना। ऐं पोइ जेको इस्लाम जे मुताबिक़ माण्हू हलंदो उहो आहे मुसलमान। सो इहा पहिरीं शइ हुई, इनखे क्लियर करे छॾियो। इन खां पोइ इंशाअल्लाह असीं ॿी वीडियोज़ जे अंदरि ॿियूं शयूं सिखंदासीं।